अफ़सोसनाक ख़बर है। अलमुस्तफ़ा मेडिकल सेंटर मीरपुर साकरो में ऑपरेशन दौरान डॉक्टराणी की गफ़लत सबब 25 वरह की ॻोरारी नारी आयशा ज़ाल रशीद मला फ़ौत थी वई है। अलमुस्तफ़ा मेडिकल सेंटर मीरपुर साकरो में ऑपरेशन दौरान डॉक्टराणी की गफ़लत सबब 25 वरह की ॻोरारी नारी आयशा ज़ाल रशीद मला फ़ौत थी वई है। फ़ौती औरत के वारसनि रशीद मला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घारो केटीबंदर रोड बंद करे सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो है। एहतजाजी मुज़ाहिरे सबब रोड के ॿिन्ही पासन खां सवें गाड़ियूं बीहजी वयूं आहिनि। वारसनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं नारीअ खे वीएम जे लाइ अलमुस्तफ़ा मेडिकल सेंटर दाख़िल करायो, जिते औरत जा 2 ऑपरेशन कया विया हुआ। नौजवान नारी आयशा मला ऑपरेशन दौरान सेखड़ाट अमले जे हथां फ़ौत थी है। उन्हनि चयो त अलमुस्तफ़ा मेडिकल सेंटर कोस घर बणिजी वियो है। उन्हनि मुतालबो कयो है त फौरी तौर ते अस्पताल के सील करे डॉक्टरनि ते क़त्ल केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अफ़सोसनाक ख़बर मां ताईं पहुचाए रहिया आहियूं मीरपुर साकरो खां, जिते अलमुस्तफ़ा मेडिकल सेंटर मीरपुर साकरो में ऑपरेशन दौरान डॉक्टराणी की गफ़लत सबब 25 वरह की ॻोरारी नारी आयशा ज़ाल रशीद मला फ़ौत थी वई है। फ़ौती औरत के वारसनि रशीद मला ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घारो केटीबंदर रोड बंद करे सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो है।